नाज़िन पनोआकिल में सालेपट जे सहाफ़ी अजय लालवाणी के कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ सियासी समाजी तंज़ीमुनि एहतजाज कयो आहे। उन हवाले सां ॾिसूं था एहसान भट्टी जी ही रिपोर्ट। जी पनोआकिल प्रेस क्लब अॻियां सियासी समाजी माण्हुनि पारां अजय लालवाणी जे कातिलनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। अचो त खेसि ॻाल्हि ॿोल कयूं त उन्हनि जो छा चवणु आहे। अजय लालवाणी मज़लूम सहाफ़ी जेको हमेशह हक़ सच जे लिखण जे पादाश में हुयो, उनखे हिन ॾोह में सच लिखण यानी आज़ाद सहाफ़त ते हिकिड़ो हमिलो आहे, हिकु साज़िश तहत उनखे रस्ते ते हटायो वियो आहे। असां मुज़म्मत था कयूं ऐं अफ़सोस था कयूं त हेतिरा ॾींहं गुज़रण बावजूदि ॾींहं ॾिठे जो उन ते हमिलो कयो वियो, उनखे क़त्ल कयो वियो, लेकिन हिन महिल ताईं इंतिज़ामिया ज़िले पुलिस इंतिज़ामिया कुझु बि जेको तारक न वरितो आहे ऐं हिन महिल ताईं उनजा कातिल गिरफ़्तार न थी सघिया आहिनि। असां इहो हुकूमत खां मुतालबो था कयूं, आला अदालतुनि खां ऐं ह्यूमन राइट्स जे इदारनि खां त महिरबानी करे नोटिस वठो, हिन मज़लूम सहाफ़ी जे क़त्ल में जेके मुलविस आहिनि उनखे फौरी गिरफ़्तार कयो वञे। असांजे सालियापट जे नौजवान सहाफ़ी अजय लालवाणी सां वॾी ज़्यादती सां बेरहमाणे क़त्ल ख़िलाफ़ असां सिविल सोसाइटी सहाफ़ी सभु सराप एहतजाज आया आहियूं। जेकॾहिं सखर पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार न कयो, असां सहाफ़ी पूरी सिंध में न पर बल्कि पाकिस्तान फेडरल यूनियन ऑफ जर्नलिस्ट जी अॻवानी में पूरे पाकिस्तान में तारीख़ हलाईंदासीं। असांजो अॼु जो जेको एहतजाज आहे उहो अजय कुमार जे क़त्ल जे ख़िलाफ़ आहे, जेको बेदर्दी सां हिकु सहाफ़ी खे सालियापट में क़त्ल कयो वियो आहे। ऐं इन खां वधीक जेकी ॾुखोईंदड़ ॻाल्हि आहे ऐं सुवाला निशान बणियल आहे सा उहा आहे त अॼु हिन महिल ताईं उनजा कातिल 5 ॾींहंनि गुज़रण बावजूदि गिरफ़्तार न थी सघिया आहिनि। ऐं असीं मुतालबो कयूं था SSP सखर, DIG सखर ऐं IG सिंध खां त बिना देर जे हिन मज़लूम सहाफ़ी जे क़त्ल में जेके बि अनासर मुलविस आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार करे ऐं बिना देर जे सज़ा ॾिनी वञे। अजय लालवाणी खे नाहक क़त्ल कयो आहे ऐं हक़ ऐं सच जे लिखण जी राह ते हू क़त्ल थियो आहे। असां उनखे शहीद जो लक़ब ॾियूं था पिया। असां सखर पुलिस इंतिज़ामिया खां घुर था कयूं त उनजा कातिल जल्द अज़ जल्द गिरफ़्तार कया वञनि। असांजी वागदड़नि खां इहा इल्तिजा गुज़ारिश आहे त शहीद अजय लालवाणी जे कातिलनि खे फौरी गिरफ़्तार करे उनजे बचड़नि ऐं सिंध वासियुनि खे जेको आहे इंसाफ़ फ़राहम कयो वञे। शहीद अजय लालवाणी जे कातिलनि खे गिरफ़्तार करे इबरत